बाबा मां सोचा थो त सदोरी जो संग तव्हां वारसे लाइ वठो था, इन में देर छो था कयो? देर कोन था कयूं बाबा, कहिड़ी देर लॻंदी? त पोइ चाचा सालिया खां तारीख़ वठो न। बाबा बाबाड़ी तारीख़ वठण बि को वॾो मसइलो आहे छा यार? त पोइ तारीख़ वठो छो कोन था? बाबा हाणे मां इहो बर्दाश्त न कंदुसि त सदोरी असांजी सॾाए ऐं हुनजा लक्षण अहिड़ा ख़राब हुजनि जो असां कंध झुकाए हलूं। बाबा सदोरी माइटनि वटि हूंदी त बिगड़ंदी रहंदी, हिते ईंदी न त पाण ई सुधरी वेंदी। गोर तूं कंहिं बि क़िस्म जो फिक्र न कर, सदोरीअ खे जेके टिका लॻणा हुआ न से लॻी विया। हींअर सदोरी तॻी ख़ान जी नोह आहे, जंहिं सदोरीअ ॾे का मेरी अखि कई न अहिड़ी चीभट ॾींदोसां जो चीकटन किरी वेंदसि। चीं चीं कंदो वतंदो, चीं चीं। त पोइ बाबा जेतिरो जल्द थी सघेव न त सदोरी ऐं वारस जी शादी कराए छॾियो। गोरखन वारस बि मुंहिंजो पुटु आहे, हुन चिरियाणा जी मां अहिड़ी शादी कंदुसि जो मुल्क में रुगो टाढ़िया ॿुधंदे टाढ़िया। पर यार थोरो पैसनि जो आबिलो कयो, पैसा गॾु थियनि त पोइ हीअं था तारीख़ वठो बसि न। बाबा पैसनि जो बंदोबस्त मूं करे छॾियो आहे, तव्हां रुगो तारीख़ वठो। हाँ त पोइ ठीकु आहे, अधी मुरादी अचे त पोइ हली था सालिया खां तारीख़ वठूं, ठीकु आहे? हेलो जी मिठा माण्हू, बस दुआ कर बाबा जी तबीयत ठीक थी वञे। हाँ हाँ भली अचो, यू आर मोस्ट वेलकम। तव्हां अचो त सही, असां पंहिंजा नेण विछाईंदासीं। शर्म कर, हया कर, ॿुॾी नथी बनी। वाह जी भाइरनि जी इज़त रखी अथई। मेहरू मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। असांजी इहा रीत नाहे त औरतूं परावन मर्दनि सां फोन ते टहकड़ा ॾेई ॻाल्हाए। मूंखे त इहा ख़बर ई कान हुई त तूं पोयां के छाड़ता छॾे आई आहीं। ख़बरदार ख़बरदार मेहरू, हिन घर में तुंहिंजूं इहे इश्क बाज़ियूं न हलंदियूं, सम्झई? बस कर हाणे, मां त फोन ते पंहिंजी दोस्त ख़ालदा सां बि ॻाल्हायां। ऐं हा, तूं मुंहिंजी ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी न कर त बहितर रहंदो। तोला सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।